हेलो अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। प्यारा सिंध वासियो, जीअं त अॼुकल्ह हिकिड़ी सीज़न शुरू थी आहे लॉन्ग मार्च जी, ऐं उहो लॉन्ग मार्च कराची खां शुरू थियो आहे। क़ाइद जे मज़ार खां शुरू थियो आहे, इस्लामाबाद वञी दंग कंदो। ऐं हुन जेको आहे सो लॉन्ग मार्च में झंडा, बैनर ऐं सॼी सिंध भरी पई आहे। सॼी सिंध जेका आहे अॼु मुंहिंजो हिकिड़ो दोस्त मोरे वियो, चई यार जेको आहे माण्हू झुमरिन में बसि माण्हुनि जेको आहे सो ऑफिसूं खोले छॾियूं आहिनि। माण्हू जेके आहिनि से झंडा बैनर इहे काॾां था अचनि पैसा। मां चयोमांसि इहे सिंधी अवाम जा पैसा आहिनि ऐं गवर्नमेंट जा पैसा आहिनि जेके इस्तेमालु था थियनि, ऐं असांजो अवाम इहो ईअं झुमरियूं पाईंदो रहंदो। हाणे जलसो किथे बि हुजे, अवाम जलसनि जो ठीको त न खंयो आहे। जॾहिं त नौकरियूं पैसनि ते, ऑफिसुनि में कमु रिश्वत ते, ऐं ठठ सियासतदान आहिनि कामोरनि जा, ऐं कामोरनि जा ॿार जेके आहिनि से सभु पढ़नि ॿाहिरि। अवाम जेकॾहिं ईअं ई कंदो रहंदो त पोइ इनशा उहो वक़्तु परे न आहे जो रोड ते अची वेंदो। हूअं बि रोड ते आहे, पर जेको आहे पोइ बिल्कुलु जेको आहे सो रोड ते अची वेंदो। हाणे असांजे इन्हनि सियासतदाननि 13-14 साल सिंध जो ॿेड़ो ग़रक़ कयो आहे। इहो जेको आहे मुहिम हलाए हा, अलाए छाजे लाइ मुहिम थो हलाए ख़बर न आहे, त अलाए छाजे लाइ थी हले मुहिम। इहा मुहिम जेका आहे असां जेकॾहिं इन जे लाइ हले हा त भई तालीम सिंध में कोन्हे का। मां वञा थो जेको आहे सो कराचीअ खां कश्मीर ताईं सिंध जे स्कूलनि जी जेका हालति थो ॾिसां। सिंध में रोड कोन्हनि के, रस्ता कोन्हनि के। सिंध में जेके आहिनि से वाहन ते धाड़ा लॻा पिया आहिनि। सिंध में जेका आहे एग्रीकल्चर तबाह लॻी पई आहे। सिंध में जेको आहे तालीम जो सिस्टम एतिरो त तबाह थी वियो आहे जो स्कूल जेको आहे नाले मात्र सॼो प्राइवेट थी वियो आहे। ऐं जेको आहे सो सरकारी स्कूल रुॻो उस्ताद मरहूम जेके आहिनि वीचारा पघारूं था वठनि, ॿियो कुझु कोई कमु कोन था कनि। स्कूलनि में जेको आहे सो कोई चंद ईअं एका दुका, न त उते जेको आहे वञो त तव्हांखे स्टूडेंट्स न मिलंदा। ऐं हाणे जेकॾहिं हिननि हे हुकूमत बि कनि था, हे जेको आहे रोटी कपिड़ा और मकान जो नारो बि था हणनि, ऐं उनखां पोइ असांजी सिंध वञे थी पोइते थींदी पोइते थींदी। जेके के नौजवान आहिनि जेके पढ़नि था, जेके कुझु वीचारा पंहिंजी महिनत कनि था, के पैसा लॻाए उन्हनि जो पीउ माउ पंहिंजे पेट खे पेट ते जेको आहे ॿुजो रखी करे ऐं उन्हनि खे जेको आहे सो पढ़ाइनि था, त उहे पढ़नि था। न त वीचारो आम मिसकीन माण्हू कोन थो पढ़े, उहो जेको आहे सो रोज़ी खाइण में मजबूर आहे। उनखां पोइ तव्हां वरी ॾिसो त यूनिवर्सिटियुनि जी हालति ॾिसो, यूनिवर्सिटियुनि जी फ़ीस ॾिसो। फ़ीस एॾी आहे जो जेको आहे माण्हू जेको आहे सोचे ई नथो सघे त आख़िरकार हिननि जेको आहे सो सिंध खे कंहिं राजादार खां या कंहिं वॾे उन अरगोन तरगोननि खां इन्हनि खां फ़तह करे वरितो आहे, या पंहिंजी मीरास सम्झी करे उनखे जंहिं वणनि तंहिं हलाइनि। हाणे ॿुधण में आयो आहे त सिंध में कणिक जी ख़रीदारीअ जा मर्कज़ बंदि आहिनि। हाणे इहो जॾहिं कणिक लहंदी त वरी इहो मसाइलो थींदो। ऐं हाणे नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त पंजाब में अटो जेको आहे 55 रुपया किलो, सिंध में 77 रुपया किलो। अहिड़ी तरह सां तेल जो बि फ़र्क़ु आहे, गैस जो बि फ़र्क़ु आहे, हर शइ जेको आहे सिंध में। ऐं इहो अलाए कंहिंजे ख़िलाफ़ु जेको आहे सो आवाम खे बेवकूफ़ करे उनखे ॻाढ़ियूं झंडियूं खणाए ट्रक ते चढ़ी जेको आहे सो वठां कंहिं मुहज़िब मुआशिरे में त ईअं कोन थींदो आहे त तव्हां जेको एक्चुअली इहा इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु कोन्हे का, उहो बि को तमामु को मुतक़ी ऐं परहेज़गार कोन्हे को, उन बि जेको आहे मुल्क जा राङा लाहे छॾनि। पर हे बि जेके आहिनि से सिंध जा मालिक बणिया वेठा आहिनि। सिंध जी जेको आहे सो हुकूमत उन्हनि वटि आहे।
कराची ॾिसो त कचिरो, सखर ॾिसो त कचिरो, नवाबशाह ॾिसो त कचिरो, जिते तिते जेको आहे सो कचिरो लॻो पियो आहे। ऐं हे हलिया कंहिंजे ख़िलाफ़ु जेको आहे सो उथी करे ऐं जेको आहे सो हमराह हलियो आहे। त असांजी गुज़ारिश आहे अवाम खे त यार तव्हां जेको आहे छो था निकिरो, या तव्हांखे ख़बर आहे त अज़ीज़ मेमण जेको वॾो इहो वीचारो हुयो सहाफ़ी, उनखे छाजे करे मारियो वियो जो उहो मैरापुर में अॻ में हिन असांजे इन हमराह जेका लॉन्ग मार्च ट्रेन मार्च कई, जेका लाड़काणा ते वञी ख़तमु थी, पर जेके उते जेके हिन माण्हू हूंदा हुआ उहे जेके आहिनि से मैरापुर में उहे हुआ जोगी। ऐं उन्हनि जोगियुनि खां जॾहिं माइन खां पुछियो वियो त तव्हां कीअं आया आहियो, तव्हांखे चई असांखे चई आया त हज़ार ॾींदासूं ऐं ॿियो बिरयानी बि खाराईंदासीं। सो असांखे बिरयानी मिली आहे पर उहो न मिली आहे। पोइ हुन चयो त जेको आहे सो ही जॾहिं उहो हुनजो इंटरव्यू हलियो, उन खां पोइ हुनखे धमकियूं मिलियूं। हुन वीचारे इस्लामाबाद ताईं जेको आहे सो भॻो त मुंहिंजी जेका जान छॾायो, मूंखे जेको आहे धमकियूं थियूं मिलनि। नेठि उन मरहूम खे मारियो 2 साल थी विया ऐं हिननि जेको आहे सो वॾेरनि सियासतदाननि उन्हनि खे मारे छॾियो। त लिहाज़ा तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे जंहिं ताईं इहे मैसेज पहुचे त तव्हां पंहिंजो जेको आहे को आज़ादु उमेदवारु खड़ो कयो। ए पीपल्स पार्टी शिपल्स पार्टी जेका आहे न, इहे जेको या हो GDA या इहे पीर मीर, इहे सभु जेके आहिनि से गदार अथव। इहे सभु जेके आहिनि से खाइण ऐं पंहिंजी कुर्सीअ जे लाइ लड़ी रहिया आहिनि। तंहिंजे करे सुजाॻ थियो ऐं पंहिंजे ॿारनि जे लाइ, पंहिंजी सिंध जे लाइ उथो। इन्हनि जे इन्हनि में न वञो जलसनि में। यार तव्हांखे को पढ़णु कोन्हे को, तव्हांखे को कमु कोन्हे को, तव्हांखे को कार कोन्हे को, तव्हां उथी भॼी बसि जेको आहे छिता था थी पओ, बसि उथी जीअं उहो चवनि तीअं तव्हां था कयो। अलाए किथे मां असां त कॾहिं न विया आहियूं इन्हनि जलसनि में। लिहाज़ा गुज़ारिश आहे त रुॻो जलसनि में वञी करे नचो न, ऐं न वरी तव्हां जेको आहे सो उन्हनि खे सपोर्ट कयो। उमेद त मैसेज इलाहियुनि ताईं जेको आहे सो पहुचाईंदो त जीअं हिकिड़ी सुजाॻी पैदा थिए ऐं सिंध में सुजाॻी पैदा थिए सदाईं।